अख़बार पढ़ियो तरबेला जो जेके फ़ैसिलो आयो आहे तरबेला में जेके डिसलोकेट थिया हुआ माण्हू उन्हनि खे हेतिरनि सालनि बाद जेको आहे को पंहिंजी लैंड उन्हनि खे मुआवज़ो मिलियो आहे 60 सालनि खां पोइ सही टू बी स्पेसिफिक। यस तरबेला डैम जेको ठहियो त उन जेके माण्हू लटपलाण थी त उन पोइ अॻु में त ही तरबेला ऐं मंगला वारनि खे सिंध में ज़मीन ईंदो अलाह ख़ैर करे वरी हेॾे को ज़मीनूं अलॉट थियण न शुरू थी वञनि। लेकिन तव्हां ॾिसो त कानून जो प्रोसेस यस 60 साल खां पोइ फ़ैसिलो अचे थो जी हा सुप्रीम कोर्ट मां 60 years। त इहो जेको आम चवणी आहे न चवणी पाकिस्तान में त भई ॾाढो केस कंदो त पोटे खे अची को फ़ैसिलो ॿुधण में मिले सो मिले। त 60 साल जे 60 साल केस कया हूंदा हू उन महिल बि 25, 26, 30, 35 सालनि 40 सालनि जा माण्हू हूंदा हींअर किथे हूंदा हॾियूं बि हुननि जी सड़ी वई हूंदियूं। जी हा जी हा जी हा। सो दिस इज़ वॉट इज़ एक रियल इशू आहे हिन मुल्क जो जंहिंखे केरु बि एड्रेस नथो करे। त असांजो जेको सॼो जुडिशल सिस्टम आहे 21 लख 21 लख केसिस हींअर पाकिस्तान जी अदालत 21 लख केसिस 21 लख केसिस जो मतिलबु इहो थियो त हिन में हिकिड़े केस में 10-20 माण्हू जो सिधी अणसिधी तरह फ़ाइदो नुक़सानु थियल आहे जंहिंमें केतिरई माण्हुनि जा क़तल थियल आहिनि मर्डर केसिस आहिनि सिविल सूट्स आहिनि अलाए कहिड़ा कहिड़ा केस आहिनि हलनि पिया 21 लख केसिस उन ते को बि सुओ मोटो नथो वठे। त आख़िर हिन जो छा इलाजु आहे जेको कल उमे रुबाब ही जेका न्याणी दादू जंहिंजा पीउ ऐं चाचा ऐं पीउ सभु मर्डर थिया कल उनखे 4 साल थी विया 4 years 4 साल। उहो मूं कल वीडियो ॾिठी पिए त न्याणी पंहिंजे पीउ जी क़बर ते उछकारूं ॾिए पई रोए पई बैन करे पई त ख़ैर हुनखे पंहिंजो पीउ यादि ईंदो ज़ाहिर आहे न्याणी आहे पंहिंजो पीउ यादि ईंदो हूंदसि। लेकिन मूं इहो हुन जो आवाज़ ई रड़ियूं ऐं हुनजो उछकारूं ॿुधी मूंखे ईअं लॻो पियो त उमे रुबाब सिर्फ़ु पंहिंजे शायदि पीउ लाइ त हू त पीउ लाइ रोए पई पर इहो बैन या जेको रोज़ हो या जेको रड़ियूं हुयूं इहो असांजे जुडिशल सिस्टम जे ख़िलाफ़ु हुयो। जी हा जी हा जी हा। सवाल सरदारी या जागीरदारी न या भोतार के सिस्टम जो न आहे सवाल इहो आहे त असांजे जुडिशल सिस्टम जे ख़िलाफ़ु जेका कल बैन हुआ कल रोइण धोइण हो उहो क़बर सां जेके चिमड़ी न्याणी रोए पई ऐं सम्झां थो त मूं हुनखे ईअं महसूसु कयो त हू असांजे जुडिशल प्रोसेस जेको सॼो आहे हाणे जुडिशरी जी ॻाल्हि न पियो कयां ओवरऑल जुडिशल प्रोसेस जी ॻाल्हि पियो कयां जंहिंमें पुलिस खां वठी आख़िर ताईं आहे 4 साल थी विया आहिनि तारीख़ पे तारीख़ पोइ सही कानूनी घुर्जूं पूरी नथियूं थियनि पोइ हीअ नथो थिए पोइ अदालतूं बाइकआउट थी वञे थो अलफ़ थिए थो माण्हू त हाणे तव्हां मूंखे ॿुधायो 4 साल अॻु हुन न्याणी जा 3 या 4 घर भाती शहीद थिया जंहिं बि मूंखे आउं इहो नथो चाहियां त अलफ़ जीअं हू इल्ज़ाम हणे पई उमेर रुबाब पोइ त हुनखे ख़बर हूंदी आउं चाहियां थो जेको बि फ़ैसिलो आहे 4 साल लॻी विया आहिनि अञा प्रोसेस में अञा ॿुधणी हलंदी सो ईअं त अलाए केतिरा ही त हिकिड़ी केस थोरी आहे। जी हा हे त अञा मीडिया ते 21 लख केसिस आहिनि